रतोदर मां रिपोर्ट शामिल कंदासीं त 5 मौसूम बचड़ा आहिनि। घरवारी ज़बरदस्ती थाणे ते चकराए तलाक घुरे थी। पुलिस वारा घरवारी जे चवण ते विढ़नि पिया। गढ़ी यासीन जे रहवासी इम्तियाज़ अली अबड़ो ॿारनि समेत रतोदर जे प्रेस क्लब में पहुची एहतजाज कयो आहे। एहतजाज बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे इम्तियाज़ अली अबड़ो जो चवणो त होटल ते पोरियो कंदो आहियां। 5 मौसूम ॿार आहिनि। महीनो अॻु घरवारी आबिदा घरां निकिरी रतोदर में शर बिरादरी जे पंहिंजे मासातनि वटि अची रही आहे। उन बाद गढ़ी यासीन जे रहवासी आशिक़ अली चन्नू, जंहिंखे रज़ाई भाउ सॾींदी आहे, उनखे वठी आयसि। उन बाद मुंहिंजी घरवारी घर वापसि आई। वरी अॼु सुबुह घरां निकिरी रतोदर थाणे ते पहुती आहे। पुलिस वारनि घुरायो। थाणे ते पहुतुसि त पुलिस वारनि मूंखे गार गंद कंदे घरवारी चयो त मूंखे तलाक ॾिए। 5 मौसूम ॿार आहिनि, हिकु खीर पियाक ॿार बि आहे। होटल ते पोरियो करे घर जो गुज़र सफ़र हलाईंदो आहियां। मुंहिंजो सहुरो मूंसां गॾु थाणे ते आयो। उन बि पंहिंजे धीउ खे घणो सम्झायो, पर घर वञण लाइ मौसूम ॿारनि जो बि हुन ख़्यालु न कयो। हिन चयो त कंहिं बासर जे वांगार वहंदे पुलिस वारा मुंहिंजी घरवारी जी साइड वठी मूंखे धमकाए रहिया आहिनि। इंसाफ़ कयो वञे।